अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आशिक रहमान व्लॉग में तव्हां सभिनी दोस्तनि खे ख़ुश आमदीद। जीत नाज़रीन, अॼु असां सां कठे मवाली मौलू वेठो आहे। अचो त इन खां कुझु हाल अहवाल कयूं। जी मवाली मौलू, छा हाल अहवाल आहे? खैर खैर, ईद मुबारक तो है। ख़ैर, ईद जो ॾियारा त न आहे न, ईद मुबारक कीअं थो ॾियईं? हाँ, तव्हां मवालियुनि जे लाइ 12 महीना ईद आहे, ईअं न? ईद आहे मां खे कहिड़ी कर सवा छका ठाहिया मां हिते। इहो मूंखे ॿुधाए त तूं कहिड़ा कहिड़ा नशा कंदो आहे, ॿुधाए। नशा कहिड़ा कहिड़ा कंदो आहे? समंद बोर्ड ॾिठई? हा। इहो बि पींदो आहे। भंग ॾिठई? भंग? हा। इहा बि पींदो आहे। हो ॾिठई हो, माना उहो बि पींदो आहे। सुल्फी? सुल्फी सुल्फी बि पींदो आहे। इहा बि पींदो आहे। आफिम ॾिठई? आफिम? हा। इहा ई खाईंदो आहे। बसि हीरोइन को अलाह बचाए। सभु फुकरा ई नशा हीरोइन को अलाह बचाए वा। एतिरा नशा कंदा आहियो, तव्हांखे नशो थींदो आहे सही? नशो न थींदो आहे साहब। हा, कॾहिं कॾहिं नाली में पियो हूंदो आहे। अञा कहिड़ा नशा थियनि तव्हांखे? पर थी थो वञे न, माण्हू गाफ़िल आहे, नशो गाफ़िल आहे, किरी थो पए। बाक़ी तव्हांखे नशो न थिए? न न न। अच्छा मवाली, ॾे हाल, तव्हां शादी कई आहे? कंहिंजी शादी? तव्हां पंहिंजी शादी कई आहे? मज़ाक करे थो? अरे मज़ाक करे थो न। असां मवालियुनि जी शादी कीअं थींदी यार? छो यार, काफ़ी सारा अहिड़ा मवाली आहिनि जेके शादी कयूं वेठा आहिनि, उन्हनि जा ॿार बच्चा आल औलाद आहे, सभु शइ आहे। अॼुकल्ह इहो फंक्शन थी पियो आहे। भली छोरो ईअं काणो हुजे, ॾंदरो हुजे, सरकारी नौकिरी हुजे। सरकारी नौकिरी न आहे, संग ॾियनि ई नथा। असां मवाली खे केरु नौकिरी ॾींदो? तूं शादी कदे? हाँ, बिजली बगड़ाणी आहे, उन सां बि कोई शादी करण वारो न आहे। जेकॾहिं तूं शादी करें त पोइ ॻाल्हि खे अॻिते हलायूं। न साईं, हा भाई, इन बिजली सां शादी न कंदमि। चओ छो? हा, छो? ट्रांसफार्मर मां पंहिंजे नाले ते रजिस्टर कराईंदमि। कुंडियूं हर को हणंदो वरितो हूंदो बसि। हरू भरू बदनामी। अच्छा मवाली, तव्हां पंहिंजे कोई यादगिरी में अहिड़ो कोई वाक़ियो जेको असांजी नाज़रीन खे तव्हां ॿुधायो? हा, वाक़ियो ॿुधाईंदो। अहिड़ो वाक़ियो ॿुधाईं ठीकु ठाक। हा, ॿुधायो। हिकिड़ी साईं छा थो चई, मां वञा नशे में फुल सभा धुत थियो। वाह साईं वाह। ईअं जो ॾिसां रोड ते बाबा हेॾो वॾो शींहुं बीठो आहे। हेॾो शींहुं वरी रोड ते बीठो? मां छा कयां? झंग में जेकी ॿुधा आहियूं, पर हे रोड वारो असांखे किसो सम्झ न आयो। रोड ते बीठो, शींहुं मारे ॾिठो, मां शींहुं ॾे ॾिठो। शींहुं वरी मारे सुरियो, मां शींहुं ॾे सुरियमि। ॾेई थो अचानक वाह टपो। पोइ जल्दी में रिमोट खणी टीवी जो चैनल ई मटाए छॾियमि। होटल ते हले पियो न। मवाली आहे बाबा, मवाली, उहो ई मवाली। टीवी काथे, रोड काथे, तूं वरी वॾी ॻाल्हि आहे यार। अब होटल रोड ते हुयो त शींहुं बि रोड ते थी सघे थो न यार। सम्झ ॻाल्हि खे। वॼाए छॾी मवाली। छा कयूं हाणे? इंटरवेल ईअं मुफ़्त में कंदे या ॾींदे सवाई जा पैसा? तूं हल, पोइ मां बाद में ॾियाई थो। इहे पैसा बि न मिलिया बा। जीअं चवनि था वतन कार्ड जी ॿी किस्त ईंदी, वतन कार्ड जी ॿी किस्त जे आसिरे पोड़ा थी वियासीं। किस्त न आई, तुंहिंजा पैसा बि न ईंदा। बेमाना मुल्क, बेमाना बा। जीत नाज़रीन, जीअं तव्हां ॾिठो त मवाली इंटरव्यू ॾेई करे चए थो त मूंखे 5 रुपया ॾियो, ऐं उनखे न थिए थो कावड़ करे हलियो वियो आहे।